अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। हिकिड़ी कली मोहब्बत। हुन कंधु मथे खयूं, गीत ॾींदे चयाईं, मुंहिंजे हिसे जी कली हिन साल छो नथी मिली सघे। मुंहिंजो कंधु झुकियल हो, निगाह जा दायरा हेठि संदसि सैंडल में जकड़ियल पेरनि में हुआ, जिन में 2 आङुरियुनि ऐं आङूठनि में ख़ूबसूरत छला पहिरियल हुआ। अलाए छला सुहिणा हुआ, अलाए संदसि आङुरियूं। हूअं दिलि खे यकीन हुयो त जे छलनि में का सूंहं आहे बि सही त बि संदसि पेरनि जे आङुरियुनि जे करे ई आहे। अखियुनि जो मर्कज़ संदसि पेर हुया, पर साम्हूं संदसि सॼो सरापो हो। ईअं हूंदो आहे त असीं जन खे पंहिंजे दिलि जे तक ते विहारींदा आहियूं, उन्हनि लाइ अखियुनि सां ॾिसण जी शर्त लाज़िम न हूंदी आहे, बल्कि उहे बंदि अखियुनि में वधीक चिटा थी वेंदा आहिनि। हिननि जे हुज़ूर में असांजो कंधु ईअं ई झुकियल हूंदो आहे। अखियुनि खे पिंबड़ियुनि मथे करण जो उज़र न मिलंदो आहे त बि असीं संदसि हिकु हिकु जुंबश ॾिसी सघंदा आहियूं, महसूसु करे सघंदा आहियूं। मुंहिंजे सवाल जो जवाबु न मिलियो। हुन ॻाल्हायो, मुंहिंजी ॻाल्हि छा जवाबु तलब न आहे? संदसि आवाज़ में शिकायत अची वई हुई। मुंहिंजी दिलि ॼण अणॼाण हथनि में मटिजी रही हुई। न को न, ईअं कंहिं चयो? गैर इरादी तौरु अखियूं खॼी वयूं, हुन जा पिंबड़ आला थी विया हुआ। हेतिरनि वरियनि जी रफ़ाक़त में ही तूं ॿियो भेरो मूंसां ईअं करे रहियो आहीं। पहिरियों दफ़ो त तोखां विसरी वियो हो, हिन भेरे त माॻई इनकारी आहीं। संदसि लहजो सख़्तो हो, मुंहिंजे मुंहं ते फिकी मुर्क अची वई। तो अजायो नाराज़ थियणु अञा बि कोन छॾियो आहे। उहो बि मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु न आहे। मूंखे वरंदी ॾींदे लहराई थो छा? अखियुनि में समोईंदे चयोमांसि, बहार रुत में पुटनि जा लाशा खणणु केॾो न हिया ॾारींदड़ कमु आहे जाना। गुलनि जे मौसम में कलियूं पटणु ॿी ॻाल्हि आहे। खेनि टोड़णु मरोड़णु ॿियो फ़ैल आहे। दर्द जी उहा शिदत केरु महसूसु करे सघे थो? खांसि ॼण पंहिंजो ख़्यालु विसरी वियो। उमालक चयाईं, सभ खां घणो सूरत त साईं उहो महसूसु करे सघे थो जंहिंजे पंहिंजे मथां गुज़री हुजे। ॻाढ़नि गुलाबनि मथां ॻाढ़ो गुलाब हारींदड़नि जी रमज़ ॾिसण में त सभिनी खे ईंदी आहे साईं, सम्झी सिर्फ़ु पथर वारो सघंदो आहे। पथर वारे जो सूरु पथराईंदड़ खे सम्झ में ईंदो आहे या नी? अलाए छो सवाल हुड़की पियो। सम्झ में ई न पिया आयो त जुमिला अचनि किथां पिया? चयमि न साईं, उहो सभु सिर्फ़ु मथां गुज़रंदड़ खे ई मालूम थींदो आहे। जन सां वही वापरे से ई लहस महसूसु करे सघंदा आहिनि। ॿियनि जो मामिलो त रुॻो हथ सेकण जहिड़ो हूंदो आहे। संदसि सोच जो कद काठ मूंखे ॾाढो वणंदो आहे। उहा ज़हनी कदावरीअ में कमाल रखे थी। जंहिं हद ताईं ॿिनि सोचुनि जी हम आहंगी थी सघे थी, उन हद ताईं असीं अलाए केतिरा भेरा वेंदा आहियूं। मूंखे उहा ई ख़ुशगुमानी हूंदी आहे त हू हर मामले खे मूंखां पहिरीं सम्झी थी वठे, ऐं ईअं थींदो बि आहे। पर हर भेरे न। अॼु बि ईअं ई हो जो संदसि सोच मुंहिंजे रमज़ परूड़े न सघी हुई। बाक़ी ॿियनि मामलनि ते त हिन कमाल ख़ूबीअ सां ॻाल्हायो पिए। पथराईंदड़ पाण पथरायल हूंदा आहिनि, जज़्बनि ऐं अहसासनि जे ख़ालीपणे ऐं ॾेवालपण जे करे ई सुकी ठूठ थी वेंदा आहिनि साईं। हुननि वटि सम्झ नाले का शइ न हूंदी आहे। जे हुजेनि त ईअं कनि। अंदर में अजीब ॼर हुई। ज़ियादतुनि जे जहान में हिकिड़ो ॿियो इज़ाफ़ो थियो हो। हिकिड़ी ॿी खट ख़ाली थी हुई ऐं सबबु को बि ख़ासि कोन हो। हथनि में जरल सर्द लोह जे निकितल बाहि में हिकु ॿी बहार जली ख़ाक थी वई हुई। मुंहिंजे पारां कुझु बि लाज़िम न आहे हूंदो साईं। पंहिंजे रिश्ते जी सूंहं पाण ताईं महदूद आहे, उहो बि ठीकु आहे। हयाती ज्ञान ध्यान में गुज़री वेंदी, मोहबत में ॼमार कटिजी वेंदी आहे, पर बहरहाल साल में हिकिड़े ॾींहं ते उहा हिकिड़ी कली त मुंहिंजो बि हक़ु आहे, बल्कि इस्तेकाक आहे। तूं हुकूमत में शामिल थी आहीं छा जो अहिड़ा ॾुखिया लफ़्ज़ इस्तेमालु करणु शुरू कया अथई? तो ते हुकूमत अथमि, उहो घटि आहे छा? हुन मुर्कियो,
मस मस मुंहं तां दॿा घटियो हुउसि। मूंखे लॻो त मुंहिंजो मुंहुं बि ॼणु मुरकंदो हुजे, पर हिकदमि वरी ॼणु अखियुनि में पाणी भरिजी आयो। हूअ बि चुप थी वई हुई। माठ जे कुझु घड़ियुनि खां पोइ संदसि आवाज़ु गूंजियो। नंढो ॾेटो हो न, मुछुनि जी सावक अथसि फोटूअ में। मुहाकार में कंधु लोॾियो। मुंहिंजे पुट सां गॾु पढ़ंदो हो, ॿिए क्लास में ई वेठा हुआ जो खेसि सॾणा आया हुआ। हू न आया हुआ, अजल खेनि वठी आयो। पोइ नंढड़ो कीअं आहे, छिरके थो, विसामजी वियो आहे। पंहिंजे क्लासीअ खे जेॾे खे यादि करे या फाड़े रुनाई पए। तोखे हुन झोरीअ झोरियो आहे न साईं। हू मूं ॾे सिरकी आई, हथ झलींदे आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाईंदी रही। पंहिंजे ॿारनि सां तूं ॾाढो प्यारु कंदो आहीं, पंहिंजनि शागिर्दनि सां, नियाणियुनि सां, बचनि सां। मूंखे तुंहिंजे दर्द जो अंदाज़ो आहे। हीअ कलीअ वारी ॻाल्हि त मूं मिड़े तुंहिंजे ख़्याल मटाइण लाइ कई हुई। संदसि आवाज़ु ॼणु मूंखे भञी विधो। अंदर जो ओभर झटका ॾेई ॿाहिरि निकिरणु लॻो। ईअं ॼणु हिकु भेरो ख़ाली थियण खां पोइ वरी नलकनि मां हवा सां गॾु पाणी निकिरंदो आहे। मुंहिंजे रोअण जी मूंखे पाण ख़बर न पई पई। बसि बेअख़्तियारीअ जी सम्झ साम्हूं हुई। हिन मूंखे ॿाहुनि में भरे वरितो ऐं ॿारनि जियां परचाइण लॻी। हिमत कर, ईअं कबो आहे छा? दुआ करींसि, हुन खे बि कर ऐं ॿियनि खे बि। हुन जी बख़्शिश थिए ऐं ॿियनि खे अकुलु अचे। अलाए केतिरी देरि ईअं रहियो। उहो पाणी खणी आई। कुझु ढुकनि में ॼणु होश मोटणु लॻो। असीं हर साल मोहबतुनि जी मुंद मल्हाईंदा आहियूं साईं। मोहबत वरी विछोड़े जी मुंद खां डिॼंदी आहे। प्यार लाइ ख़िज़ा आहे जुदाई। तंहिं करे त महबूब ख़िज़ा रसीदा न थींदा आहिनि, छाकाणि त हू जुदा थींदा ई न आहिनि। गुल ॾियणु सुठो सुहिणो आहे, गुल रखण बि पंहिंजी जाइ ते घटि नाहे हूंदो। उहो ई कयो अथमि हिन वारे। मोहबतनि जे ॾींहं जी कली मूं अहमदपुर जे तैयब क़ब्रस्तान में आरामी बाबर संदीले जे गोर ते रखी आहे। कलियूं त जाम हूंदियूं आहिनि, पर जंहिं सिक सां उहा ॾिबी आहे, उन सिक जो मुहर हिन भेरे मटियो आहे। असां हिक ॿिए जो हथु झले वरितो। अलाए असांजे मुखनि ते के सवाल हुआ, अलाए के जवाब, अलाए कुझु बि न। बेरोनकी वधी वई हुई। मुंहिंजी दिलि बि उहो ई चयो हो। हिन चयो ऐं उहो बि चयाई पए त छा माण्हुनि खे उहो सम्झाए सघिजे थो त ॿियनि जो झुॻो ड्राहींदड़ पाण बि हिकु न हिकु ॾींहुं पट ज़रूरु पवंदो आहे। मूं जवाबु ॾियणु घुरियो, पर लॻुमि मूं पंहिंजे हिसे जा सभु जवाब खपाए चुको आहियां ऐं अलाए कंहिं अंदर में सरगोशी कई। हुन जो बि बसि उहो आख़िरी सवाल ई अथई। छपियल आचर 13 फरवरी 2011 ईस्वी।